मंगल करता जय दुख नाशन विघ्न हरो। नमो गवर्जा नमो वाक्यपत नमो सरस्वती तो शरणम्। ओंकार परमात्मा परमो रूपरंग कछु एक नहीं। अंडज जेरज से तज अतभुज जल थल व्यापक एक तू ही। प्रभु अनंत कारूप न कोई नेत नेत जस विद कहे। साध संगत कर मुकत प्रापत लोक सुखी पर लोक लहे। पवन आहारी जोग साधना जति कहावे ध्यान धरे। हरि की कथा समान न होवे साध संगत कर नीच तरे। साध संगत कर अमर भये है साध संगत कर मुकत भये। साध संगत कर शेष नाग जिम फण फण धरती ढार लये। प्रेम सहित नित हरि गुण गावे मगन होत नित हरि जस करणम। खुले पुराण कथा हरि होवे कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होता है वैकुंठ धाम सोई कहिए। आद व्याध उपाद जाएगा जो मांगे सो फल लहिए। तीर्थ कोट कोट सुर पुजार की कथा जहाँ करणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना ससी वाहिगुरु। हरि रस निर्मल वाहिगुरु। अधम उदाहरण वाहिगुरु। पापी तारण वाहिगुरु। निर्मल वाहिगुरु। सुंदर वाहिगुरु। संगत बोलना सत श्री हरि वाहिगुरु। ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कार्तिक महात्म कथा भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण जी मुखारबिंदमो सतभामा जिला नारद ऋषि पृथ्वीराजा जिला सूत जी महाराज सौनक आदिक रखीश्वरन जिला ये कथा वर्णन कर रहा हैं। जै कथा जो अमृत रस सां पी रहा आयूँ। अज कार्तिक कथा जो काऊं ॾींहुं आहे? ॾहों ॾींहुं थी वियो आहे। ॾहों ॾींहुं थी वियो आहे
ऐं हिन शरीर में 10 इंद्रियूं आहिनि, 5 कर्म इंद्रियूं ऐं 5 ज्ञान इंद्रियूं, 10 इंद्रियूं, 11 मन आ। चओ जय श्री कृष्ण। ऐं कल एकादशी हुई, 10 इंद्रियूं ऐं 11 मन जंहिं वश कयो उन्हें समझो एकादशी रखी। 11 वस करे छॾियईं। 11 हिकु मन वस कयईं त बि समझो सभु कुझु वस करे छॾियईं, सभु कुझु जीते वरितईं। गुरु नानक चवनि था मन जीते जग जीत। मन जीते वरितईं त समझो सॼी जगत खे जीते वरितईं। गुरु नानक साहिब आदेश तिसई आदेश। आदेश माने नमस्कार। आदेश योगी चवंदा आहिनि, सिद्ध जेके हूंदा आहिनि, जीअं असां चवंदा आहियूं न जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। हिकु दफ़ो चयो त लख दफ़ो तो फल मिले। उन खां पोइ बि असां आलस था कयूं, निंड में आहियूं अज्ञान जे। हा चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। खाली टाइम भी जंहिं महिल सॼे ॾींहं में मिले त बार बार प्रभुअ जो नाम चवंदा रहो, चवंदा रहो। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। कोई मिले उन सां जय श्री कृष्ण चई मिलो, कोई न मिले त भी जय श्री कृष्ण चओ, कोई खुश थे त भी जय श्री कृष्ण चओ, कोई नाराज थे त भी जय श्री कृष्ण चओ। बार बार चओ जय श्री कृष्ण। थींदो आहे न कंहिंजे साम्हूं तव्हां बार बार चवंदव त थी सघे थो उहो तव्हांखे चए अरे चुप त कर, सॼो ॾींहुं जय श्री कृष्ण लॻाई अथई। पर तभी सिमर सिमर नाम बारंबार, बारंबार बार प्रभु जपिए, पी अमृत इहो मन तन द्रपिए। जंहिं 10 इंद्रियूं 11 मन वश कयो उन्हें समझो एकादशी रखी। असां सोचींदा आहियूं कि बुख कढीसीं त शायदि एकादशी रखीसीं। पोइ फलियर जा ढोढा भी खाधासीं, आलू भी खाधासीं, उन में कारो मिर्च लूण विझी तरियल बढ़िया गरम गरम। चापूं भी खाधियूंसीं साबूदाणनि जूं, त उहो 11 थोड़ी थी। 11 थी 10 इंद्रियूं ऐं 11 मन पकड़े। जेतिरी देर पकड़ी 11 थी वई। पोइ उहा चाहे 11 जो ॾींहुं न बि हुजे, 10वीं हुजे, 9वीं हुजे, पंचमी हुजे, सूमर मंगल बुधर कोई भी ॾींहुं हुजे। जंहिं ॾींहुं इन्हनि 11 खे पकड़े वरितईं थोड़ी देर लाइ बि उहा 11 थी वई। 10 इंद्रियूं 11 मन पकड़े वश करे। ऐं कथा ॿुधण महिल बि मन खे पकड़े करे कथा ॿुधे, मन खे वश में रखी कथा ॿुधे। कथा ॿुधण महिल बि पंहिंजे मन खे प्रभु परमात्मा जे इन मिठी वाणीअ में लॻाए। तुध चित आए महा आनंदा। थोड़ी देर पहिरियों तव्हां मिठी गुरबाणी ॿुधी, जंहिंमें साहिब फरमाइनि था सुण सुण जीवा तेरी बाणी। गुरु महाराज गुरु अर्जन देव साहिब चवनि था हे मुंहिंजा सतगुरु, मां त जियां ई तॾहिं तो जॾहिं तुंहिंजी बाणी तो ॿुधां। हे मुंहिंजा सतगुरु, तुंहिंजी बाणी न ॿुधां मां त मरी वञा। तुध चित आए महा आनंदा। मुंहिंजा गुरु नानक जंहिं महिल मूंखे तूं यादि त अचे, एॾी ख़ुशी, एॾी ख़ुशी, एॾी ख़ुशी, एॾो आनंद, महा आनंद तो अचे। असां सभिनी जो गुरु आहे, कोई न कोई गुरु आहे, कोई न कोई गुरु धारण कयो आहे, पर असांखे गुरुअ जी यादि में महा आनंद ईंदो आहे। जंहिं महिल असांखे गुरुअ जी तस्वीर ॾिसूं, चित्र ॾिसूं, फोटू ॾिसूं, या उन जो कहिड़ो बि स्वरूप काथे ॾिसूं त उहो महा आनंद थी वञे। तुध चित आहे महा आनंदा। इन जी वरी उल्टो चवनि था
जिस विसरे सो मर जाए। मुखों अगर मुंहिंजा मालिक तू विसरी वञे पोइ त मां त मरी वञा, मां त जी न सघां। सुण सुण जीवा तेरी बाणी, तुंहिंजा वचन तुंहिंजी वाणी ॿुधी करे त मां जीअरो आहियां। कार्तिक जो ये अमृत रस पियो। हा। हरि सत भामा को कहे, सुनो प्रिया विधि सोए। जो नारद प्रथ को कही, कथा कहो अब सोए। सियापत रामचंद्र की जय, उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। उहाई कथा नारद पृथ्वी के सतभामा के श्री कृष्ण भगवान जेका ॿुधाई आहे, उहाई कथा तव्हां हिन वक़्तु ॿुधी रहिया आहियो। निरख पराक्रम रुद्र का, तब असुर गए अकुलाए। हा। जलंधर माया रची, तब उमा रूप बनाए। याद कजो कथा काथे हुई? भगवान भोलेनाथ ऐं जलंधर जी लड़ाई हली रही हुई। जलंधर माया जी रचना कई हुई। जलंधर माया जी रचना करे उमा यानी नकली पार्वती बनाई। चओ जय श्री कृष्ण। जिम बदन गौरी जानिए, तैसे बनी वह रंग। बिल्कुल उई जी माता पार्वती आ, बिल्कुल उई, कोई फर्क न। कोई भी ॾिसे त भुलिजी वञे। तह असुर दो अन शुंभ, शुंभ रक्षक दिए तेह संगे। शुंभ ऐं निशुंभ इहे ॿ भयानक राक्षस हुया, जलंधर जा सेनापति हुया। उहे ॿई पासा बीठा हुया संभाले करे माता पार्वतीअ खे। रथ ऊपर बैठाए के, भूखन वस्त्र बनाए। बिल्कुल उही आभूषण, उही वस्त्र, उही स्वरूप माता पार्वतीअ जो। दुष्ट बुद्ध असुरन करी, ऐसी युगत उपाय। राक्षसन दुष्ट बुद्धि कई, अहिड़ी युक्ति कयूं कि लड़ाईअ जे मैदान में रथ ते विहारे उन माता पार्वतीअ खे वठी आया। बहुत दुख सुंबन सुंब ताहि दिखराव है। ॿई राक्षस बार बार उन नकली ठहियल माता पार्वतीअ खे दुखी करण लॻा, मारण लॻा। चहूं और ते घेर त्रास उपजाव है। चारों तरफ राक्षस उनखे घेरे पिया हलनि, उनखे अनेक कष्ट ॾेई रहिया हुया। रुदन करत तह उमासी सुकर मार है। साध संगत जी उहा नकली जेका उमा ठहियल हुई, उहा बि रोई रोई विरलाप पई करे, मथे की धक पई हणे। उर ताड़त बहु भांत सुके स उपाड़ है। ऐं राक्षस उनखे ॾाढी ताड़ना करे रहिया हुया। कहाँ हमारा रुद्र जी, मुख यह वचन उचारे। पार्वती रोई विरलाप करे चवे पई, काथे आहे मुंहिंजो भोलेनाथ, काथे आहे मुंहिंजो शिव शंकर, काथे आहे मुंहिंजो रुद्र। मुझे छुड़ावो रिपन ते, मारो असुर पछाड़े। मूंखे छॾायो, मूंखे बचायो, हिननि राक्षसनि खां मुंहिंजी रक्षा कयो। रुद्र ताहि की और निहारियो, गिरधर पर्यो न कछु संभारियो। साध संगत जी पहिरियों त भगवान भोलेनाथ जी तव्हां कथा ॿुधी कि जलंधर जे माया में मोहिजी विया। जेको नृत्य हली रहियो हो अप्सराउनि जो उते, उन खां पोइ हाणे इहे जलंधर जी ॿी माया, जंहिंमें भगवान शिव शंकर वरी मोहित थी करे ऐं दुखी थी विया। विरलाप उन जा ॾिसी, पार्वतीअ खे दुखी ॾिसी पाण बि दुखी थी विया। अपने बल की सुरत न पावे, तीन लोक जाको जस गावे। टई लोक जंहिंजो यश ॻाईंदा आहिनि, उहो भोलेनाथ बेहोश थी वियो। उनखे पंहिंजे बल जी काई सुरत न आई, यादि ई न आई।
हाय हाय मुख ते कहे भयो मोह वस सोए। मोहवश थी करे शंकर भगवान मुख मो हाय हाय उच्चारण करे रोअण लॻो। गौरी का दुख निरख के अतिश्रम शिव को होए। गौरीअ जो दुख ॾिसी भगवान शिव ॾाढो दुखी थी विया। दैतन बड़ा महोत सुकीना पुन उठ धनुख जलंधर लीना। दैतन त ॾाढी राक्षसनि ख़ुशी कई ऐं जलंधर राजा जंहिं महिल ॾिठो कि शिव भगवान मूर्छा थी विया आहिनि, राजा जलंधर हिकदमि पंहिंजा हथियार संभालिया। बाण तीन शिव और पठाए एक रुद्र को मस्तक लाए। 3 तीर राजा जलंधर शिव भगवान भोलेनाथ ॾे हलाया। हिकु तीर भगवान शिव शंकर जी मस्तक में लॻो। हा, द्वितीया बाण लॻियो उर माही अति विकराल तेज जिह आही। ॿियो उन्हनि जी छातीअ में तीर लॻो, अति विकराल भयंकर तीर। तृतीया उदर माहि तिह दयो महादेव मूर्छा होए गयो। टियों भगवान शंकर जे पेट में तीर लॻो त शिव भोलेनाथ उते ई 3 तीर लॻण सां किरी पिया। सुरहु जाए शिव को कहो तुम काहे वस मूर्छा भयो। तॾहिं शिव शंकर भगवान बेहोश मूर्छा थी किरी पिया। देवताऊं सूक्ष्म रूप धारे शिव जी कन वटि आया। अची करे भगवान भोलेनाथ खे कन में चवण लॻा धीरे सां, दयालु तव्हां मूर्छा छो थी विया आहियो, वरी तव्हां छो बेहोश थी विया आहियो, वरी तव्हां मोहवश छो था थियो। कॾहिं कहिड़ो खेल थो शुरू थी वञे, कॾहिं कहिड़ो खेल थो शुरू थी वञे, जेको असांजो कमु आहे वेसां उहो त शुरूअ में ई अटकी थो वञे। कॾहिं गाॾी तव्हांजी हेॾे थी हली वञे, कॾहिं होॾे थी हली वञे, सिधी त हले ई नथी। भगवान हे तव्हां कयो छा था? चओ जय श्री कृष्ण। हाणे ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे न कि भगवान भोलेनाथ पंहिंजो बल कीअं भुलिजी विया। राक्षस केॾी बि माया रचनि, केॾी बि माया रचनि, कोई केॾी बि माया रचे, कोई केॾो बि कोशिश करे, शिव शंकर भगवान कीअं भुलिजी विया कि मां भोलेनाथ आहियां, कि मूंखे एॾी वॾी ताक़त आहे, कि मूंखे वॾी में वॾी शक्ति त हिते आहे। हिकु दफ़ो अगरि खुली वञे त सवाल ई न आहे कि कोई बचे, रख थी वञे साम्हूं वारो। कामदेव कोशिश कई भगवान शिव शंकर खे परेशान करण जी, त भगवान परेशान न थिया। आख़िर जॾहिं ॾाढो तंग कयईं, कामदेव सुंदर सुंदर अप्सराउनि खां नृत्य करायईं त परेशान न थिया। आख़िर कामदेव जॾहिं थकी पियो, चई भई मूंखे देवताउनि मोकिलियो आहे कि भोलेनाथ जी परीक्षा वठो। हे त भोलेनाथ त लीन समाधीअ में, हिनखे त कोई अप्सराऊं असर ई नथियूं कनि। सुंदर सुंदर अप्सराउनि खे ॾिसी करे उनखे त कोई काम वासना जागे ई नथी। आख़िर कामदेव तीर खयो, शिव शंकर भगवान जे छातीअ में लॻो त 10हों द्वार खुली पियो, 3 नेत्र खुली वियो। अग्नि निकिती, कामदेव जली रख थी वियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। उहो भगवान शंकर मोहित थी वियो, रोअण लॻो, बेहोश थी वियो। छाजे लाइ? छोकी जेके भगवान जी भक्ति करण वारा हूंदा आहिनि, जेके संत जन हूंदा आहिनि, जेके भगवान जा भक्त हूंदा आहिनि, उन्हनि खे न पंहिंजे बल जी यादि हूंदी आहे, न पंहिंजे धन जी यादि हूंदी आहे। उन्हनि खे ॿिन्ही जो अहंकार न हूंदो आहे। पंहिंजो बल हूंदे बि बल जी ख़बर न हूंदी आहे कि मूंखे केतिरी ताक़त आहे। पाण वटि धन हूंदे बि ख़बर न हूंदी आहे कि मूं वटि केतिरो धन आहे। छोकी उन्हनि जो ध्यानु ई न हूंदो आहे, भगवान खां सवाइ उन्हनि जो ध्यानु ई न हूंदो आहे इन्हनि ॻाल्हियुनि में।
हनुमान जी महाराज शिव जी अंश आहिनि, शिव जो रूप आहिनि। उन्हनि जी तव्हां कथा ॿुधी आहे कि उन्हनि खे बि पंहिंजो बल यादि न हूंदो हुयो। जॾहिं सभु बांदर मिली, जामवंत मिली उन्हनि जे अॻियां उस्तति कंदा हुआ, भई हे पवन पुत्र हनुमान, तव्हांखे हेॾी शक्ति आहे, तव्हांखे हेॾी शक्ति आहे, तव्हांखे हेॾी शक्ति आहे, जागो जागो जागो, हे कमु कयो, हे कमु कयो, हे कमु कयो। तॾहिं हनुमान खे यादि ईंदी, विकराल रूप धारण कंदा, न त हनुमान सीधा साधा रहंदा, भुलिजी वेंदा कि मूंखे एतिरी ताक़त आहे। भगवान जो भक्त कॾहिं यादि न रखंदो आहे कि मूंखे एतिरी धन दौलत आहे या एतिरी ताक़त आहे। गुरु नानक बि लिखनि था, होंदे माण होवे निमाणा, होंदे ताण होवे निताणा। उन खे एॾो कुझु आहे कि उहो राजाउनि जे समान आहे, पर उहो निमाणो रहंदो आहे। इहा गुरमुख जी निशानी आहे कि भगवान उन खे केॾो बि धन दौलत ॾेई छॾे, उहो पंहिंजी निम्रता न छॾींदो, उहो हथ जोड़णु न छॾींदो, उहो झुकणु न छॾींदो, उहो निवणु न छॾींदो। संसारिक ताक़त उनखे केॾी बि हुजे, उहो हमेशह भोलो भालो ई रहंदो, सीधो साधो ई रहंदो। तीअं भगवान शंकर आहिनि, उन्हनि खे देवनि जा देव आहिनि, महादेव आहिनि, एॾी शक्ति आहे, परंतु उहे पंहिंजी शक्तिअ खे कॾहिं यादि न रखंदा आहिनि, मस्त फ़क़ीर रहंदा आहिनि, फ़क़ीर दरवेश हूंदा आहिनि। तीअं भगवान भोलेनाथ जो रूप फ़क़ीरनि जो रूप आहे। देवताउनि जा वॾी में वॾा देवता, देवनि जा देव, महादेव, परंतु स्वरूप उन्हनि जो फ़क़ीरनि जहिड़ो। भुलिजी विया, देवताउनि अची करे यादि ॾियारायो, भई प्रभु यादि कयो, तव्हां केरु आहियो, तव्हां भोलेनाथ आहियो। सुनो देव यह माया आही, निश्चय जानो गौरी नाही। गौरी केरा? आदि शक्ति भवानी अंबे माता जो रूप आहे। हे देव, हे महादेव, हीअ माया तव, हीअ तव्हांजी पार्वती नाहे। तीन लोकपत प्रभु अविनाशी, उठो बेग हम आवत हासी। टिनी लोकनि जा स्वामी अविनाशी प्रभु, उथो, असांखे त तव्हांजे हालत ते खिल थी अचे। अगन रूप हर धारियो, शब्द कयो प्रभु क्रोप। देवताउनि जी वाणी ॿुधी भगवान शंकर अग्नि रूप धारण कयो, क्रोध में भरिजी विया ऐं महाभयानक हुंकार कई, महाभयानक शब्द मुख मां उच्चारण कयो। भाग चले 10 दिशा का, निरख असुर सब जोध। भगवान शंकर जी गर्जना ॿुधी करे राक्षस सभु 10 दिशाउनि में भॼी विया। शुंभ निशुंभ भिराता दोई, कियो दियो श्राप शिव तिन को सोई। जंग जे मैदान में अची शुंभ ऐं निशुंभ राक्षसनि खे भगवान वचन जे द्वारा श्राप ॾिनो। माया की तुम उमा बनाई, नास करेगी तुम को साई। तव्हां माया जी उमा ठाहे करे ऐं उन जे नकली स्वरूप खे दुख ॾिनो आहे, परंतु उहा असली जेका उमा आहे उहा तव्हांखे नाश कंदी, ख़तमु कंदी। नकली उमा खे दुख ॾिनो, नकली उमा जो अपमान कयूं। नकली उमा, नकली मायावी रूप माने उन जी तस्वीर, उन जो प्रतिरूप। इन करे कंहिं बि भगवान जी, कंहिं बि देवी देवता जी तस्वीर जो बि कॾहिं अपमान न करणु खपे। मतां कोई अहंकार वश पंहिंजे कंहिंखे पढ़ाई लिखाईअ जो अहंकार हूंदो आहे, कंहिंखे विद्या जो अहंकार हूंदो आहे, कंहिंखे धन जो अहंकार हूंदो आहे। तो भगवान जे मंदिर जो, भगवान जी प्रतिमा जो, तस्वीर जो या कागज़ जी तस्वीर जो अपमान कंदा आहिनि। उन्हनि जो अपमान न करणु खपे,
उन्हें के भी ओतरी सजा मिलंदी आहे जेतिरी कोई सच्चे इंसान जो अपमान करे। चयो जय श्री कृष्ण। सच में कंहिं देवी देवता जो अपमान करे या उन जी तस्वीर या मूर्तिअ जो अपमान करे तो उन जी ओतरी सजा आहे। भगवान शंकर जे मुख मां इहो श्राप उन्हनि राक्षसनि खे मिलियो कि तव्हां जंहिं नकली उमा जो अपमान कयो आहे तव्हांखे उन जी सजा इहा मिलंदी कि तव्हां ॿिन्ही जी मौत उन जे हथनि सां थींदी। चयो जय श्री कृष्ण। प्रथम छाडियो वज्र कौं महादेव कर क्रोध। महादेव हाणे उहो वज्र हलायो जेको पहिरियों पहिरियों तव्हां कथा में ॿुधो हुयो कि सभिनी देवताउनि जे अंश मां शक्तिअ मां वज्र ठाहियो हुयो। एक जलंधर रह गयो हत किए सेना जोध। उन वज्र जे हलाइण सां राक्षसनि जी सॼी सेना ख़तम थी वई, हिकु जलंधर राजा बाक़ी बचो। चक्र सुदर्शन तब हन्यो धार अगन को रूप। सुदर्शन चक्र हलायो भोलेनाथ, वो अग्नि जे समान हुयो। डरपत भाग्यो बेग तब निरख जलंधर भूप। उन सुदर्शन चक्र खे ॾिसंदे ई राजा जलंधर ॾकी करे भॼण लॻो। चइनी दिशाउनि ॾे हेॾे होॾे काॾे काॾे भॼियो, भॼी भॼी करे थकी पियो। धायो पाछे चक्र रूप मारन को धारियो। उहो सुदर्शन चक्र जंहिंजे पोयों लॻी वञे तो ख़ाली वापसि न ईंदो आहे। भगवान रघुनाथ जो तीर कंहिंजे पोयों लॻी वञे तो ख़ाली वापसि न ईंदो आहे। तीअं संतनि जो वचन वाणी अगरि कंहिंखे लॻी वञे तो ख़ाली न वेंदी आहे। चयो जय श्री कृष्ण। लॻियो जलंधर जाए तत खिन सीस उतारियो। आख़िर डुकंदे 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 जलंधर थकी पियो। जाते बीठो सुदर्शन चक्र उते उन जो सिर धड़ खां अलॻि करे छॾियो। चयो जय श्री कृष्ण। निरख देवता ताहि बहुत हरखत भये। देवताऊं त ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया। कलहा दुख संताप सकल तह मिट गए। हरे कृष्ण। उन्हनि जा दुख संताप कलेश सभु मिटी विया। वीणा ताल मृदंग भेरी पट बाजही। वीणा ताल मृदंग खणी आया। उते ई लड़ाईअ जे मैदान में ई जय जयकार शुरू करे छॾियो। कंहिंजी? भोलेनाथ जी। चवन्स पिया वाह प्रभु वाह, एॾो टाइम एॾी देरि लॻाए छॾियव पर वरी बि तव्हां दयालु आहियो कि असां देवताउनि जा दुख दूर त करे छॾियो। तव्हां जटा गंगा चंद्रमा धारण वारा डमरू वॼाइण वारा भोलेनाथ तव्हांजी सदाई जय जयकार आहे। जटाधराय शिव जटाधराय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले जटाधराय हर हर भोले जटाधराय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले गंगाधराय हर हर भोले गंगाधराय। ओम हर हर भोले गंगाधराय। ओम हर हर भोले गंगाधराय। डमरुधराय शिव डमरुधराय हर हर भोले डमरुधराय। ओम हर हर भोले डमरुधराय। डमरुधराय शिव डमरुधराय डमरुधराय शिव डमरुधराय डमरुधराय शिव डमरुधराय डमरुधराय शिव डमरुधराय
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। आशुतोष भगवान शंकर फकीरन वांगुर शक्ति होंदे भी सादगी संसार टनी लोकन जी दौलत जिन जे हथन में आ जंहिंखे चाहे ॾेई छॾनि पर उहा दौलत पाण वटि न ॾेखारींदा आहिनि की मूं वटि आहे। ईअं हूंदा आहिनि संत दरवेश, ईअं हूंदा आहिनि भॻवान जी भक्ति करण वारा, ईअं हूंदा आहिनि फ़क़ीर मंग तंग के टुकड़े खांदे चाल चले अमीरां दी। उन्हनि जी चाल जेका हूंदी आहे राजाउनि महाराजाउनि जहिड़ी हूंदी आहे। बाक़ी तो भीख मांगे खाईंदा आहिनि। शिरडी वाले साईं बाबा भीख मांगींदा हुया रोज पंहिंजे गांव में जंहिंखे जंहिंखे प्यार हुयो उन जे घर वेंदा, उन खां घुरी करे रोटी खाईंदा, उन्हनि खां घुरी करे रोटी खाईंदा, चांवर घुरी करे वठंदा आहिनि, उन खां पोइ खिचड़ी ठाहींदा हुआ, अची खिचड़ीअ जो प्रसाद बणाए रोज़ उहो विराईंदा हुया सभिनि खे। कोई वरदान घुरे, कोई सेवा करे त उन खे राजा बणाए छॾनि। माने एॾी राजाईअ जहिड़ी शक्ति उन्हनि खे आहे न, पर उहे ॾेखारींदा न आहिनि। फ़क़ीर ॿाहिरों फ़क़ीरी बेश, सादो चोलो पातल, उहो बि काथों काथों फाटल। भीख मांगे करे खाइनि था, कॾहिं चांवर मिलिया, कॾहिं चणा मिलिया, कॾहिं भुॻड़ा मिलिया, पाणी पीतो गुजरान कयो। कभी चबावे चना चबे ना, कभी लपट ले खीरां दी। कॾहिं कंहिं खीरणी बि खाराई त ठीकु आहे बाबा, कॾहिं कोई माता खीरणी खाराई, बाबा खीरणी खाओ, खाधो, अञा खाओ बाबा। जय श्री कृष्ण। हिकु माता वरी खीरणी पई खाराए संतन खे। संत फ़कीर कोई लंघियो दर तो, हाँ इधर आओ बाबा, ये खीर खाओ। फ़कीर चए पियो हीअ अम्मा रोज़ मां दर तो गुजरंदो आहियां, कॾहिं फुल्को बि न ॾींदी आहे, अॼु खीरणी थी ॾे, खाधई, अच्छी लगी, हाँ और खाओ। बीबी खणी आई वीचारे। फ़कीर चयो वाह, हीअ माई त हूअ कॾहिं मूंखे भीख ॾींदी न आहे, चवंदो आहियांसि अची करे अम्मा अल्लाह के नाम से, भगवान के नाम से दे दे, कुछ दे दे। चवंदी है आगे जाओ, नहीं है आगे जाओ, चलो भागो, बार बार आते हो, तंग करते हो, माथा खाते हो। अॼु खीरणी थी खाराए, वरी चईंसि बाबा और खाओगे? बीबी वॾो कटोरो भरे खणी पलटाए उनजी कटोरे में। जी क्या बात है माई, तुम बार बार खीर खिला रही हो, खीर है भी बहुत अच्छी चीज, बिल्ली झूठी करके गई है। हरे कृष्ण हरे कृष्ण। इहो दान कहिड़े कम जो कि जेको तुंहिंजे शइ जी कम जी न आहे उहा तूं दान थी करे। दान त उहा शइ कर जेका तोखे ॾाढी प्यारी हुजे। नारद चयो न सतभामा खे, दान उहो कर जेको तोखे ॾाढो प्यारो आहे। केरु प्यारो अथई? कृष्ण प्यारो आहे, कृष्ण दान कर। अरे दान करणो अथई त उहो दान कर न जंहिंखे तोखे सभिनी खां वधीक प्यार आहे। स्त्री माता चाहे कहिड़े बि रूप में हुजे, भेण हुजे, धीअ हुजे, माता हुजे, कहिड़े बि रूप में हुजे, उन जो प्यार कंहिंसां हूंदो आहे? सोन सां। त सोन दान कर न। दान करणो अथई त सोन दान कर, ख़बर पए तोखे केॾी ताक़त आहे।
हरे कृष्ण जय श्री कृष्ण। जेका शइ न वणे उहा दान कंदा आहियूं असां, ऐं जेका शइ न वणंदी आहे उहे ई उन जो त्याग कंदा आहियूं। गया जी वेंदा आहिनि पिंड दान करण माण्हू, पोइ हुते जेके पिंड दान कराईंदा आहिनि उतां जा पंडित चवंदा आहिनि कोई बि हिकु फल त्याग कर जेको ज़िंदगीअ में वरी कॾहिं न खाइजांइ। तूं पंहिंजे पिता जो वॾनि जो पिंड दान करणु आयो आहे गयाजीअ में, त हिकु फल त्याग कर। पोइ ख़बर अथव हुते फल माण्हू अहिड़ो छॾींदा आहिनि जेको कॾहिं मिले ई न, या कॾहिं खाईंदा ई न हुजनि, या जेको वणंदो ई न हुजे। घणा ई माण्हू त लौकी छॾे ईंदा आहिनि, भई असां लौकी छॾीसीं, लौकी उहो ई न खाईंदा। के कुझु छॾींदा आहिनि। पंडित चवंदा आहिनि वीचारा, उहे चवंदा आहिनि उहा शइ छॾ जेका तोखे ॾाढी वणंदी हुजे, उन जो त्याग कर, तॾहिं त ख़बर पवंदी न तुंहिंजो मन ते केॾो कंट्रोल आहे। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं त ख़बर पवंदी कि तूं एकादशी रखी सघे थो कि न। एकादशी माने 10 इंद्रियूं 11 मन पकड़े वश करे, उहो आहे एकादशी, उहो ग्यारस। हिकु ॾींहुं ख़ाली बुख कढणु उहो ग्यारस थोड़ी आहे। हमेशा लाइ एकादशी रखी छॾे, मन खे पकड़े, मन खे वश रखे। घर में तव्हां वेठा हूंदा आहियो, तव्हांजे साम्हूं टीवी हूंदी आहे, तव्हांजा ॿार बि वेठा हूंदा आहिनि। अगरि ओॾी महिल तव्हां जंहिं महिल वेठा आहियो रिमोट ॿारनि जे हथ में आहे, त तव्हां उनखे चवंदा आहियो हेॾे कर, थोरी देरि ॾे, पोइ तूं वेठो इहे ॾिसजांइ पोगो वोगो, पोइ ॾिसजांइ इहे डोरेमन, हेॾे कर, ॾे त मां जेको मूंखे वणंदो उहो मां ॾिसंदुमि। हा हेॾे कर, इहे कार्टून वार्टून पोइ ॾिसजांइ। पोइ असांखे जेको वणंदो आहे समाचार त समाचार ॾिसंदासीं, या कोई जेका सुठी शइ असांखे लॻंदी उहा ॾिसंदासीं। पोइ माताऊं भेनरुनि जेके उन्हनि खे वणंदो आहे उहो ॾिसंदियूं आहिनि। छा जेको सीरियल रोना धोना, छा नालो अथसि, रोना धोना जेके हलंदा रहंदा आहिनि तव्हांजा, उहो उन्हनि खे वणंदो आहे। ॿार खां खसींदी रिमोट, हल तूं हाणे सॼो ॾींहुं ॾिठो अथई, उहो चालू कंदी पंहिंजो जेको उनखे वणंदो आहे। छा वणंदो अथव? हा अलाए, असां न ॾिसंदा आहियूं टीवी, असां टीवी बिल्कुलु न ॾिसंदा आहियूं, बंदि करे छॾी आहे। कनेक्शन जेके हुया उन्हनि जा उहे बि कटाए छॾिया आहिनि, टीवी न ॾिसंदा आहियूं बिल्कुलु। समाचार बि हाणे पेपर पढ़ी वठंदा आहियूं, ठीकु आहे, थी वियो समाचार। सुधांशु महाराज आचार्य चवनि था सुबुह जो उथण सां समाचार पत्र न पढ़ो, सुबुह जो उथण सां टीवी न ॾिसो, सुबुह जो उथण सां रेडियो न ॿुधो, सुबुह जो उथण सां उहा बीमारी बि न खणो, हथ में वॾी बीमारी जेका मोबाइल न खणो। सुबुह जो उथण सां चओ जय श्री कृष्ण, सुबुह जो उथण सां चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। सुबुह जो उथण सां चओ हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। सुबुह जो उथण सां चओ वाहेगुरु 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 वाहेगुरु। जेतिरी देरि चई सघो भॻवान जो नालो चई, उन खां पोइ भले तव्हां ॿिया सभु साधन अपनायो, भले सभु पेपर पढ़ो, टीवी ॾिसो, जेको बि तव्हांखे करिणो आहे कयो, पर सुबुह जो उथण सां परेशानियूं चिंताउनि वारा कम न कयो। पंहिंजो रोज़ जो जेको जीवन आहे, रोज़ जो रोज़, उहो पंहिंजी प्रातः काल उहा सफल कयो। अमृत वेला सचनाम, अमृत वेला सचनाम, वडियाई विचार वडियाई विचार। अमृत वेले उथी करे प्रभु जो नाम जपियो भाई, पोइ तव्हांजो सॼो ॾींहुं सफलो थी वेंदो। ऐं जंहिंजो सॼो ॾींहुं सफलो थियो त उन जो सॼो हफ़्तो सफलो थींदो, जंहिंजो सॼो हफ़्तो सफलो थियो त उन जो महीनो सफलो थींदो, जंहिंजो महीनो सफल करण जी कला अची वई त
त उन जो साल सफल थी वियो। जंहिंखे साल सफल करण जी हिकु बार आइडिया हथ अची वई, उन जो सॼो जीवन सफल थी वेंदो। इहे ताड़ियूं दिलि सां था वॼायो की मां हीअं कयुमि तॾहिं था वॼायो, या हीअं कयां त पोइ वॼाईंदा, हीअं कयां त। जंहिंखे इहा कला हथ अची वञे, जीअं ॿारनि खां रिमोट हथ मां खसींदा आहियो न, तीअं पंहिंजो मन रूपी रिमोट बि पंहिंजे हथ में रखो। ॾिसो कंहिं महिल थोरो ई कुझु चए थो त असांजो चहिरो बिगड़ी वेंदो आहे। थोरो ई कंहिं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया, अरे पंहिंजी माता पिता बि ॻाल्हाया त असांजो ससु ॻाल्हाया, पोइ त अॻो पोइ हेॾे मुंहुं ई न ॾिसणो आहे ससु जो। अरे कंहिं ॻाल्हाया ॿ लफ़्ज़, असांजो मुंहुं ख़राबु थी वियो। माने असांजो रिमोट असांजे हथ में कोन्हे, उन बेईमान मन जे हथ में थी वियो रिमोट। ही कंहिं मूंखे चयो त मां दुखी थी वियुमि, कंहिं मूंखे चयो त मां ख़ुशि थी वियुमि, कंहिं मूंखे थोरी वॾाई कई त मुंहिंजे अंदर में अहंकार जागी वियो। माने मुंहिंजो रिमोट मुंहिंजे हथ में कोन्हे, हा न। चओ जय श्री कृष्ण। ऐं हिकु जेके विद्वान हूंदा आहिनि न, गुणवान हूंदा आहिनि, जेके होशियार माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे की हिन जो रिमोट कंहिंजे हथ में आहे। उहे प्रयोग करे वठंदा आहिनि माण्हुनि जो। असां आम माण्हू न सम्झी सघंदासीं, असां नंढी ॿुधी वारा न सम्झी सघंदासीं। कुझु माण्हू दुनिया में होशियार हूंदा आहिनि, जंहिंखे ख़बर हूंदी आहे की हे जेको मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, इहो गोल चक्री वांगुरु कीअं घुमंदो। उहो उनखे उहा रस्सी वेड़ींदा आहिनि, जीअं लाटूअ खे रस्सी वेड़बी आहे न, हा हलाएसि लाटू गोल घुमंदा। तीअं जेके होशियार माण्हू हूंदा आहिनि उनखे ख़बर हूंदी आहे, संतनि खे ख़बर हूंदी आहे की तव्हां कीअं कीअं गोल गोल घुमंदव। ख़ासि करे भक्ति करण वारनि खे ख़बर हूंदी आहे। मां राति जो न जागी सघंदो आहियां, भॻवानु असां खां ड्यूटी था कराइनि, ठीकु आहे डबल। मां राति जो न जागी सघंदो आहियां। मां चवंदो आहियां जल्दी आराम कयां, जीअं सुबुह जो जल्दी उथां, सभु नितनेम जल्दी थिए। पोइ कल्ह छा हुयो, एकादशी हुई, कल्ह राति जो कीर्तन हुयो। पोइ बल्ली भैया मूंखे फ़ोन कई, फ़ोन करे चई संगत एॾो थी चए, तव्हां एॾी बढ़िया कथा कंदा आहियो, तव्हांजे कथा में संगत खे ॾाढो आनंद थो अचे। संगत थी चए असांखे हीअ कथा ॿुधणी आहे। पोइ कुकरे जा परिवार था चवनि असांखे हे हरीअ जी धुनी ॾाढी वणंदी आहे। अॼु एकादशीअ ते आयोजन आहे, चवनि था घटि में घटि चवनि हे हरीअ जी धुनी त अची लॻाइनि। हिकु ॿ ॿी ॻाल्हि चई ऐं मां हली वियुमि। मां न जागण वारो 12 बजे ताईं उते जागियुमि, कीर्तन भॼन कयुमि, सभु थी वियो। पोइ मूंखे ख़बर पई की हे त हुन बटण दॿायो आहे रिमोट जो। मां त न कंदो आहियां राति जो, ही मां कीअं हली आयुमि, मां कीअं कयो। त माने कोई असांजी वॾाई करे त असां पोइ हिकदमि उते पहुची वेंदासीं। हलो बाबा हलो कथा करे ॿुधायूं संगत खे। माने असांजो रिमोट असांजे हथ में न आहे। कोई असांजी बुराई थो करे त असां पोइ उदास था थी वञूं, कोई असांजी वॾाई थो करे त असां ख़ुशि था थी वञूं। त इहा संतनि खे आइडिया हूंदी आहे कि कंहिंजी रिमोट जो कहिड़ो बटण दॿाइण सां उहो लाटूं घुमण लॻंदो, उन जी चक्री घुमंदी। ऐं ख़ासि करे तव्हांजो त रिमोट ईअं ई हूंदो आहे, बसि कोई थोरी वॾाई करे पोइ ठीकु आहे। वाह छा त परांठा ठाहिया अथई तूं अदी, पोइ रोज़ु परांठा खणी ईंदी। अरे वाह छा त कढ़ी ठाही अथई हेॾी सुठी, पोइ रोज़ु कढ़ी खणी ईंदी। हा बाबा खाओ कढ़ी। थोरी कोई वॾाई करे त माताऊं भेनरूं उन्हनि जो मन ॾाढो ॾाढो थोरी थोरी ॻाल्हि ते ख़ुशि थी वेंदो आहे। कोई थोरी तारीफ़ करे उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। परंतु न, पंहिंजी वॾाईअ ते ख़ुशि न थियो ऐं कोई अगरि डांटे बि दड़को बि ॾे, कोई असांजी बुराई बि करे, निंदिया बि करे,
त उन ते बि दुखी न थियो, नाराज़ न थियो। पंहिंजो जेको रिमोट आहे, पंहिंजे मन खे उहो पंहिंजे हथ में रखो, पंहिंजे वश में रखो। उन जो नालो अथव एकादशी, उन जो नालो आहे ग्यारस। चओ जय श्री कृष्ण। भगवान भोलेनाथ उन्हनि खे पंहिंजी ख़बर न हूंदी आहे कि मूंखे केतिरी ताक़त आहे। उहे पंहिंजो बल विसारे संत दरवेश फ़क़ीरनि वांगुरु रहंदा। अॼु सभु देवताऊं मिली उन्हनि जी जय जयकार था कनि, उन्हनि जे अॻियां नृत्य था कनि, ताल मृदंग था वॼाइनि। भजे भेरी सरनाय में गजम गाजही। भेरियूं शहनायूं थियूं वॼनि, गर्जनाऊं थियूं थियनि ख़ुशीअ जूं। चढ़ विमान सब देव कुसुम वर खावही। विमान ते चढ़ी देवताऊं गुलनि जी बरसात था कनि। जय जय शब्द पुकार निरत कर गावही। भगवान शंकर जी जय जयकार करे नृत्य था कनि, ॻाइनि था। निकस जलंधर ज्योति रुद्र महल भई। साध संगत जी, जलंधर राजा त मरी वियो, परंतु उन जी जेका आत्मा जोत निकिती उहा काॾे वई? काॾों जाॾों आई हुई ओॾे वई हुई। शिव मां निकिती हुई, शिव में ई समाइजी वई। वृंदा की जो जोत उमा मह मिल गई। वृंदा राणीअ जी जोत माता पार्वतीअ में मिली वई। करे रुद्र की अस्तुत सब सुर एक मन। स्तुति करण लगा सब भगवान शंकर जी हिक चित थी करे धन्यवाद करण लगा, शुक्रिया अदा करण लगा। कीनो हमको मुक्ता सकले दैत हने। अॼु तव्हां असांखे जेल मां आज़ादु करायो आहे। जेल मां आज़ादु कराइण त वॾी ॻाल्हि आहे। जेके जेल में बंदि हूंदा आहिनि, चओ जय श्री कृष्ण। सभु चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जेके जेल में बंदि हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां वञी करे सुठी सुठी रोटी खारायो। जेके जेल में बंदि हूंदा आहिनि त उहे ख़ुशि न थींदव। जेके जेल में बंदि हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां वञी करे सुठा सुठा कपिड़ा ॾियोनि, बिल्कुलु बढ़िया जेके आधुनिक कपिड़ा ॾियोनि, सुठा कंबल ॾियोनि, सुठियूं चादरूं वञी ॾियोनि, सुठियूं सवड़ियूं ॾियोनि, रजायूं ॾियोनि जयपुर जूं, सुठा कपिड़ा पाइण लाइ ॾियोनि। जेके जेल में बंदि आहिनि उहे ख़ुशि न थींदा। अगरि तव्हां उन्हनि जी ज़मानत करायो ऐं उन्हनि जो माफ़ी ॾियारायो, उन्हनि खे जेल मां ॿाहिरि कढायो, आज़ादु करायो त उहे ख़ुशि थींदा। रोटी खाराइण ते ख़ुशि थींदा जेके जेल में बंदि आहिनि? कपिड़ा सुठा सुठा उन्हनि खे प्रेजेंट कयो, ख़ुशि थींदा? ऐं अगरि तव्हां उन्हनि जी ज़मानत कराए उन्हनि खे आज़ादु करायव त उहे ख़ुशि थींदा। तीअं असां संसार रूपी जेल में आहियूं। सभई इतनी जेल में आहियूं, परंतु असांखे अलाए कीअं सुठा सुठा पदार्थ वणनि था। अॼु त मलाई कोफ्ता खाईंदासीं, अॼु त मंचूरियम खाईंदासीं, अॼु पनीर चिली खाईंदासीं, अॼु हो पुलाव खाईंदासीं। वेज जेको मोना ठाहींदी आहे ॾाढो बढ़िया वेज पुलाव, उहो खाईंदासीं। असां जेल में आहियूं पर असांखे इहे सुठा सुठा पदार्थ वणनि था। इन में मन लॻो पियो आहे। अॼु मां हीअ कपिड़ा पाईंदुमि, अॼु हीअ कपिड़ा पाईंदुमि, अॼु हीअ ड्रेस पाईंदुमि, अॼु मां हीअ साड़ी पाईंदुमि, अॼु हीअ गहना मूंखे खपनि। जेल में बंदि आहियूं, वस्त्र गहना भोजन पदार्थ सभु वणनि था। जबकि जेल वारो माण्हू चवंदो आहे कि अरे मूंखे कुझु न खपे, मूंखे आज़ादी खपे। संत जेके आहिनि, सतगुरु जेके आहिनि, असांजी ज़मानत था खणनि। जंहिंमहिल कोई संत सतगुरु कंहिं सेवक खे नाम जो दान थो ॾे त उहो उन जी ज़मानत थो खणे। भई परमात्मा जे दरगाह में मां तुंहिंजो जामिन आहियां। भगवान जे उते
कोर्ट में कचहरीअ में मां तुंहिंजो जामिन आहियां, मां तुंहिंजी ज़मानत थो खणा, उहो जेको असांखे नाम जो दान थो ॾे, उहो असांखे जेल मां ॿाहिरि थो कढाए, आज़ाद थो कराए। तीअं शिव शंकर भोलेनाथ जलंधर जी क़ैद मां सभु नज़रबंद हुया देवताऊं, उन्हनि खे आज़ाद करायो, तॾहिं उहे उन जो शुक्र अदा था कनि। तॾहिं असां सतगुरूअ जो असांखे शुक्र अदा करणु खपे, जेको इन संसार रूपी जेल मां असांखे आज़ाद कराए, उन पंहिंजे निज घर में, निज धाम में, वैकुंठ में तो पहुंचाए। चओ जय श्री कृष्ण। हाँ, हरता करता जगत गुर जन की करत सहाय। हरता करता जगत जा उहे सतगुरु आहिनि जेके पंहिंजे दास जी सहायता था कनि। अपने जन का पर्दा ढाके, जन का पर्दा ढाके, अपने सेवक की सर पर राखे, अपने सेवक की सर पर राखे, अपने दास को दे वडियाई, अपने दास को दे वडियाई, अपने सेवक को नाम जपाई। अपने सेवक को नाम जपाई। छो असां तस्वीर रखंदा आहियूं पंहिंजे सतगुरनि जी, पंहिंजे संतनि जी घर में, कि असांखे बार बार यादि अचे कि हिननि मूंखे नाम जो दान ॾिनो आहे, असां बार बार उहो नाम जपियूं। छो कि गुरूअ जी तस्वीर ॾिसण सां प्रभुअ जो नाम यादि अची वेंदा। बार बार असांखे यादि अचे कि हिननि मूंखे मुंहिंजे सतगुरनि ही ज्ञान ॾिनो आहे, ही नाम ॾिनो आहे, भक्तीअ जो ही मार्ग ॾिनो आहे, हीअ राह ॾेखारी आहे। इन करे पंहिंजे घर में असां सतगुरनि जी, संतनि जी दुकान ते बि तस्वीर लॻाईंदा आहियूं, बि असांखे बार बार उहा यादि अचे कि असां अनाथ न आहियूं, असांजो माता पिता आहे, असांजो कोई भॻवानु हिन धरतीअ ते आहे, असांजो कोई मित्र हिन धरतीअ ते आहे जेको असांजो जामिन आहे, जंहिं असांखे सच जी राह ॾेखारी आहे, जेको असांखे बांह पकड़े ऐं भवसागर पार लॻाए छॾींदो। चओ जय श्री कृष्ण। देवन बहु अस्तुत करी मोह पै कही न जाए। वर्णन नथो थी सघे असां खां केतिरी उस्तति देवताउनि कई। इंद्र कही पुण्य रुद्र कौं बात विष्णु की सोए। भगवान भोलेनाथ के विष्णु भगवान जो हाल भी देवताउनि ॿुधायो। विरिंदा बिरहा लग रहियो करहु उपाउ तिस कोए। जेको वृंदा जे विरह में भगवान उते ई वेठो आहे, जाते उहा जली करे मरी वई ही, उन जी रख पंहिंजी छातीअ खे लॻाए वृंदा जे लाइ रोई रहियो आहे। रुद्र कयो तुम शरण शकत की जा। भगवान शिव चयो तव्हां शक्तिअ जी शरण वठो। उनते कारज होए तिस गुण कौं गावहु। भगवतीअ मों ई सभु तव्हांजा कारज रास थींदा। सुनत बचन शिव अस्तुत माया की निचित। देवताउनि भगवान शिव जो चवण मञियो, माया जी उस्तति कयूं। तुही जगत की उत्पत पालन करत मृत। हे भगवती महामाया सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपणी नवदुर्गे जगन्मातर प्रणमामि मुहुर्मुहु। अंबे माता तू ही जगत जी आदि शक्ति आहे। हे भगवती, हे भवानी, असां सभु देवता तुंहिंजे शरण में आया आहियूं, असांखे वरदान ॾियो। शकत युगत की मात तुम कोट नाम तुए होए। तूं शक्ति ॾियण वारी आं, भक्ति ॾियण वारी आं। अंबे माता तुंहिंजा हिकु ॿ न, नव बि रूप न, अनेक रूप, अनेक करोड़े नाम आहिनि। ब्रह्मा विष्णु महेश सब तुम कौं ध्यावै सोए। ब्रह्मा विष्णु महेश तुंहिंजो आराधन कनि था। देवन जब अस्तुत करी
प्रसन्नवंत भई माए। देवताउनि जी स्तुति ॿुधी करे माता प्रसन्न थी। गगन मंडल ते ज्योत का तेज प्रकाशो आए। आसमान में तेज ज्योत प्रकाश थियो। सब सुर देख के ऊपर अचरज जानियो। उन रोशनीअ ॾे सभु देवताऊं निहारण लॻा। उसी तेज ते माया शब्द बखानियो। उन तेज पुंज रोशनीअ मों हिकु शब्द निकितो। वही शब्द तब देवन सब सुन पाइयो। उहो शब्द देवताउनि खे ई ॿुधण में आयो। वचन एहो जह तेज तहीं ते आइयो। काथों पिया उहा शब्द निकिरनि, काथों पई उहा वाणी निकिरे, जोत मों। त्रय प्रकार मोह रूप सुप्रगट बखानहु। जेका बि वाणी निकिरे थी उन जोत मों थी निकिरे। कंहिं बंदे खे ताक़त न आहे कि भॻवान जी कथा करे सघे। कंहिं इंसान खे ताक़त न आहे कि तव्हांखे भक्ति कराए सघे या ज्ञान ॿुधाए सघे। कंहिं इंसान खे ताक़त न आहे कि उहा वाणी चवे। गुरु नानक चवनि था, बाणी प्रभु की सबको बोले। वाणी प्रभु की सबको बोले। आप अडोल न कबहू डोले। आप डोल न कबहू डोले। सरब कला कर खेले खेल। सर्व कला कर खेले खेल। मोल न पाइए गुण अमोल। मोल न पाइए गुण अमोल। सुखमनी साहिबा नैया मीना सुखमनी साहिब जी आ बाणी तो कि जेको भी बोले तो जेको भी ॻाल्हाए तो परमात्मा आहे। अगर कोई सुठो तो ॻाल्हाए, ॾाढी सुठी कथा तो करे, त बि उन जी वॾाई न आहे, वो तो परमात्मा तो बोलाए। गुरु नानक खां पुछो कि तव्हां एॾी मिठी बाणी, एॾी सुंदर बाणी, एॾो अमूलक ज्ञान था ॿुधायो। वाह! गुरु नानक चयो न मुंहिंजो कुझु न आहे, इहा बाणी त निरंकार जी आहे, ज्ञान उन जो आहे। गुरु अंगद देव साहिब खां वठी करे सभिनी गुरनि खां पुछो त सभिनी चयो न असांजी बाणी न आहे, गुरु नानक जी आहे। उन्हनि पंहिंजो नालो ई न लिखियो। गुरु ग्रंथ साहिब में हर जॻह ते नानक 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 ई नालो अथव। काथे बि गुरु अंगद देव न आहे, गुरु अमरदास नालो न लिखियो अथऊं, गुरु रामदास साहिब नालो न लिखियो आहे, गुरु अर्जन देव साहिब नालो न लिखियो आहे। सॼी बाणीअ में गुरु तेग बहादुर साहिब नालो न लिखियो आहे, नानक बस। ॿी असांखे कोई ज्ञान ध्यान कुझु न आहे। असां जेको चऊं था उन सतगुरूअ जो ॿुधायल था चऊं, उन जो ॿुधायल था चऊं। इन करे कथा करण वारे जे अंदर में या ज्ञान ॿुधाइण वारे जे अंदर में बि कॾहिं अहंकार न अचणु खपे कि कथा मां थो कयां, न उहो प्रभु ई थो कराए। बाणी प्रभु की सबको बोले। बाणी प्रभु की सबको बोले। बाणी त प्रभुअ जी आहे, असां त ख़ाली चऊं था न। जीअं काथे सीडी प्लेयर हलंदो हुजे ऐं हिते स्पीकर रखियल हुजे, स्पीकर मां तव्हांखे आवाज़ थी अचे बसि। ते सभु जेके बि संत महात्मा कथाऊं कनि था, इहे स्पीकर आहिनि। असली त उहो प्रभु परमात्मा तो कराए, ताक़त उन जी आहे। ओ बाणी प्रभु की सबको बोले। बाणी प्रभु की सबको बोले। आप अडोल न कबहू डोले। आप डोल न कबहू डोले। सर्व कला कर खेले खेल। सर्व कला कर खेले खेल। उहो पाण उते वेठो आहे, पाण प्रभु डोलायमान न थींदो आहे, उहो सभिनी जे अंदरि वेही करे खेल कंदो आहे। जेको कुझु उनखे करिणो आहे उहो असां खां कराईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पोइ असां दोष ॾींदा आहियूं कि फलाणे माण्हूअ हे कमु करे छॾियो। अगरि कंहिंखां ग़लति कमु थी वियो त असां उनखे दोष ॾींदा आहियूं न कि फलाणे माण्हूअ हे ग़लति कमु करे छॾियो। असां उनजी निंदा कंदा आहियूं कि अरे हिन ही ग़लति कमु करे छॾियो, हे त चोर आहे, हे त बेईमान आहे, हे त हीअं आहे, हे त न।
ऐं कोई सुठो कंदो आहे त असां उन जी वॾाई कंदा आहियूं कि हिन सुठो कयो, हिन ॾाढो बढ़िया कमु कयो आहे, हे त देवता आहे, अरे भाई हिन त ॾाढो भलो कमु कयो आहे। न, जेको बि करण कराइण हार प्रभु आहे, इन बंदे जे हथ में कुझु बि न आहे। इन करे न तूं कंहिंजी फालतू वॾाई कर, प्रशंसा कर, ऐं न कंहिंजी बुराई कर। बुराई त कर ई न, ऐं वॾाई बि न कर, प्रशंसा बि न कर। थी सघे थो कि तूं कंहिंजी वॾाई करे ऐं कोई ॿियो माण्हू धोखे में उन वटि पहुची वञे, उनखे उहो उन मां सुख लाभ न मिले, त तुंहिंजी वॾाई करण त कूड़ी थी वई। इन करे कंहिंजी वॾाई बि न कर, कंहिंजी बुराई बि न कर, शांत रहो, नाम जप, ॿई हथ जोड़े करे अखियूं हेठि करे हल, पंहिंजे रस्ते खे ॾिस बसि। न हेॾे निहार, न होॾे निहार, न हिन खे कुझु चओ, न हुन खे कुझु चओ, ॿई हथ जोड़े बसि साध संगत जे पोयों 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 हल, तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। चओ जय श्री कृष्ण। उमा लक्ष्य सावित्री मम बपु जानहु। आसमान मां जेको तेज प्रकाश हो, आवाज़ आयो कि लक्ष्मी, उमा, सावित्री, ये टई देवियूं मुंहिंजो ई रूप अथव। देवताओ, तव्हां उन जी शरण वठो, छो कि मुंहिंजो रूप साक्षात आहे। मुंहिंजो रूप संसार में आहे त तव्हांखे ॿिए काॾे भिटकण जी ज़रूरत ई न आहे। उन्हनि खे पकड़ियो, उन्हनि खे वञी चओ, तव्हांजो कार्य रास थींदो। जाओ तिन के पास काज तुम हो वहीं। वञो वञो, तव्हांजो कार्य रास थी वेंदो। हर खे सुर सुन बात सीस तिन ना वहीं। देवताऊं ॾाढो प्रसन्न थिया, सभिनी धरतीअ ते सिर निवायो। तबह देवता तहां सकल उठ धाइये। सब देवताऊं उते आया। गौरी लक्ष्य सरस्वती के डिग आइये। गौरी, लक्ष्मी, सरस्वती टिनी देवताउनि जे शरण में आया। करी वेनती देवताऊं हरख चित उपजाए। देवताउनि त वीचारनि हथ जोड़े ख़ुशि थी करे अची भगवती माता जे चरणनि में वेनती कई, छो कि उन्हनि खे आकाशवाणी थी हुई, आसमान मां आवाज़ आई, उन्हनि खे जोत मां आवाज़ आई। जो माया मुख भाखियो तिन कह दियो सुनाए। हथ जोड़े चयूं, असांखे भगवती महामाया जी वाणी आवाज़ आई आहे, आकाशवाणी थी आहे। उन हीअं चयो आहे, तीन बीजत नहीं दए लिए देवता सोए। टे बीज उन्हनि टिनी देवताउनि खे देवियुनि ॾिना। कर प्रणाम त्रय शकत कौं अति आनंदित होए। जीअं उन्हनि खे उहे बीज मिलिया, देवताऊं आनंदित थिया कि भगवती अंबे माता महामाया जो वचन सचो थियो। बराबरि असां प्रार्थना कईसीं त उमा, लक्ष्मी, सावित्री टिनी देवियुनि असांखे वरदान में टे बीज ॾिना आहिनि। गौरी और सरस्वती हरख बीज दिए ताहे। गौरी यानी पार्वती माता ऐं सरस्वती यानी सावित्री, उन्हनि ख़ुशी ख़ुशीअ में उहे बीज ॾिना। पुन तिन दीनो लक्ष्मी क्रोध होए मन माहे। परंतु लक्ष्मी माता जेको बीज ॾिनो ख़ुशीअ सां न ॾिनो, उनखे ॾाढो गुस्सो हो, ॾाढो क्रोध हुयो मन में। सब सुर चल आए तहां जह हरि भस्म चढ़ाए। देवताऊं उते आया, उहे बीज खणी करे, जाते श्री नारायण भगवान वेठा। वही बीज तेह चिख्या मो देवहु बोए आए। उहे टई बीज उन शिक्षा में अची करे उन्हनि पोखिया। हरख मान हुए देवता जय जय करते सोए। आगे आत्म राम कहे बीज प्रकट जिम होए। चओ जय श्री कृष्ण। देवताऊं ॾाढो ख़ुशि थिया, भगवान जी जय जयकार करण लॻा, हरख चित थिया।
सतभामा कौ हरि कहे सुनो प्रिया मन लाए। सतभामा के हरि चुनता प्यारी मन लगाए कथा बुध सतभामा। हिन कथा जो अमृत रस पी, हिन कथा जे अमृत सरोवर में तू टुबी लगाए। नारद जिम प्रथ कौ कही देवों कथा सुनाए। साध संगत जी नारद भी पृथु राजा के ऋषि चवे तो कि हे पृथु राजा हे कथा ये प्रसंग ध्यान दई श्रवण करे। तेह चे ख्याते तीन वृख भय बीजते सोए। टे बीज पोख्यों टे वण पैदा थिया। एक तुलसी एक आंवला तृतीय मालती होए। हिकु वण त सुखदाई तुलसी पैदा थी, ॿियो वण आंवले जो पैदा थियो उहो बि ॾाढो सुखदाई आहे। टियों जेको वृक्ष पैदा थियो उन जो नालो मालती आहे। तीनों माया रूप बखानो उमा बीजते तुलसी जानो। पार्वती माता जेको बिज ॾिनो उन मां तुलसी पैदा थी। धात्री वृक्ष सरसते होई लक्ष्मी ते भई मालती सोई। आंवले जो जेको वण पैदा थियो सावित्री माता जे ॾिनल बिज मां पैदा थियो। गौरी ऐं मालती वृक्ष जेको थियो उहो लक्ष्मीअ जेको बिज ॾिनो हुयो उन मां पैदा थियो। गौरी सुराह रख होए दीना लक्ष्मी दियो क्रोध मन कीना। साध संगत कथा जे अंदर ब्रह्म ज्ञान हूंदो आहे, उन ॾे ध्यानु ॾिजो कि सावित्री ख़ुशि थी करे दान ॾिनो, बिज जेको ॾिनो बिज पोखियो। उमा ॾाढो ख़ुशि थी करे बिज ॾिनो दान ॾिनो, उन मां फल बि ॾाढा सुठा निकिता। असां दान रुपयो कयूं या लख रुपया कयूं, पर दिलि जी ख़ुशीअ सां कयूं, प्रसन्नता सां कयूं। असां शुभ कर्म जेको बि कयूं उहो ॾाढी श्रद्धा सां कयूं त उन जो फल बि सुठो मिलंदो। ऐं अगरि श्रद्धा सां भरिजी न कयोसीं उहो कर्म, उहो बिज प्यार सां न पोखियोसीं त उन जो फल बि सुठो न निकिरंदो। चओ जय श्री कृष्ण। तिनका बबरी नाम बखानो धात्री तुलसी उत्तम जानो। उत्तम वण पैदा थिया जिन खिल ख़ुशीअ सां दान ॾिनो। माता पार्वती ऐं सावित्री उन्हनि वणनि जी अॼु पूजा थी थिए। तुलसी माता जी तव्हां पूजा कंदा आहियो। ऐं आंवलो ॾाढो सुखदाई हूंदो आहे, ब्रह्मा जो रूप मञियो वेंदो आहे उनखे। उन जो फल बि ॾाढो मिठो, ॾाढो शक्तिवर्धक ऐं ॾाढो पौष्टिक फल थींदो आहे। उहो खाइण सां अनेक लाभ थींदा आहिनि, अनेक शरीर सदाई निरोग रहंदो आहे जेके आंवले जो हर प्रकार सां प्रयोग करणु ॼाणनि। ऐं लक्ष्मी माता जेको फल ॾिनो उन मां कुझु बि पैदा न थियो, कचिरो पैदा थियो। उहो वण पैदा थियो जेको उनखे बबरी चवंदा आहिनि, उहो कंहिं कमु न ईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पोह पुपात कर पूरन होई दर्शन किए पाप सब खोई। हुननि ॿिनि वणनि खे अगरि तव्हां काथे ॾिसो, नमस्कार कयो तुलसीअ खे आंवले खे, त तव्हांखे फल मिलंदो। ऐं लक्ष्मी माता जेको बिज ॾिनो उहो काथे माण्हू न लॻाईंदा आहिनि, काथे हूंदो बि आहे त उतां जो वातावरण ख़राबु थी वेंदो आहे, उहो वण कटे फिटी कंदा आहिनि। उहे जंगलनि में थींदा आहिनि। बबरी उन जे वण जो नालो आहे। उन वण खे अगरि काथे घर में लॻायो वञे त उन जो वातावरण ख़राबु थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। इन करे हिकु बिज ख़ुशीअ सां ॾिनो वियो त उन जो वण सुंदर पैदा थियो, फल सुंदर पैदा थिया, सुखदाई। ऐं हिकु बिज क्रोध सां ॾिनो वियो, गुस्से सां ॾिनो वियो त उन जो वण ख़राबु पैदा थियो, फल बि ज़हरीला पैदा थिया। हाणे इन ॻाल्हि खे गुरु नानक जी बाणीअ ते वीचार कयो। आसादी वार में सतगुरु फरमाइनि था,
सिंबल रुख सरायरा सिंबल रुख सरायरा अत दीरघ अत मुच अति दीरघ अति मुच ओज आवह आस करे ओज आवह आस कर जाय निराशे कित जाय निराशे कित फल फिके फुल बक बके फल फिके फुल बक बके कम न आवह पत कम न आवे पथ चुनता ईडो विशाल वण आ वडो वीचारा पक्षी परों ॾिसनि था त उॾामंदा उॾामंदा अचनि था कि वॾो वण आहे उनमें गुल लॻल आहिनि सुंदर सुंदर फल बि लॻल आहिनि पर जॾहिं वीचारा पक्षी उन वण जे वेझो ईंदा आहिनि त उन वण जी ॾाढी स्मेल ख़राबु हूंदी आहे उन जा गुल जेके परियों रंगीन सुंदर नज़र पिया अचनि उनखे जंहिंमहिल गुलनि जे वेझो वेंदा आहिनि त ज़हर जहिड़ी ख़ुशबू उन जो फल खाए त पक्षी मरी वञे एड़ा जहरीला फल हरे कृष्ण तीअं धनवान इंसान भगवान खूब धन दौलत ॾिनो आहे पर उहो बसि पंहिंजा बंगला ठाहे वेठो आहे भगवान खूब धन दौलत ॾिनो आहे पंहिंजे लाइ सभु सुख सुविधाऊं अथसि सभु कुझु अथसि ॾिसण में तो अची ॾाढो वॾो धनवान आहे परंतु उन धनवान मां न कॾहिं साधु संगत खे कोई सुख थो मिले न कंहिं मिट माइट खे कोई सुख थो मिले न कंहिं ग़रीब खे कोई सुख थो मिले त उहो बि उन ज़हरीले वण जे बराबरि आहे जंहिंमें मिठा फल आहिनि ई कोन पोइ भॻवानु तोखे धन ॾिनो आहे त कहिड़े कम जो इहो धन त नांगनि वटि बि हूंदो आहे चओ जय श्री कृष्ण नांगनि जे हेठों उहे खजाना हूंदा आहिनि जेके राजा महाराजा खे बि न हुजनि पोइ तूं त करतूत पशु की मानस जात करतूत पशु की मानस जात पोइ त तोमी ऐं उन भोलेनाथ जे हार में कहिड़ो फ़र्क़ु आहे तूं अगरि लखे करोड़े रुपया कमाए ऐं पाण ई बसि उन ते फण ठाहे करे वेठो आहे त पोइ तोमी ऐं नांग में कहिड़ो फ़र्क़ु आहे भाई भगवान धन ॾिनो अथई त दान कर हिन कार्तिक जे महीने में त कर निभागा कॾहिं कंदे अब ना करस त कब करेगा भाई हाणे न कंदे दान त कॾहिं कंदे हाणे सेवा न कंदे त कॾहिं कंदे अरे हाणे सत्संग न कंदे त कॾहिं कंदे हाणे नाम न जपींदे त कॾहिं जपींदे चओ जय श्री कृष्ण यही वीचारा चुप था थी वञनि अलाए छो हा निरख विशन तबहि हर खायो गई मूर्छा आनंद पायो आनंद मिलियो भगवान खे बि उन्हनि वणनि जे पैदा थियण सां हा ताका जसु त्रिभुवन प्रगटायो जाए विष्णु वैकुंठ लगायो टिनी लोकनि में उन्हनि ॿिन्ही वणनि जो जस थियो भगवान नारायण त वैकुंठ में बि तुलसी लॻाई आहे जेके घर में तुलसी नथा लॻाइनि उन्हनि खे ध्यानु ॾियणु खपे घर में ज़रूरु तुलसी लॻाइणु खपे कंहिं कंहिं घर में तुलसी माता न लॻंदी अथव भागनि वारे जे घर में लॻंदी आहे कंहिंजे कंहिंजे घर में तुलसी माता रुसी वेंदी आहे लॻंदी ई न आहे उनखे संतनि जे हथ सां तुलसी लॻाइणु खपे जंहिंजे घर में तुलसी न लॻंदी हुजे कंहिं न कंहिं संत खे प्रार्थना करे उन्हनि जे हथ सां तुलसी लॻारायो घर में पोइ तव्हांजे घर में तुलसी लॻी वेंदी तुलसी माता जे अॻियां रोज़ अगरबत्ती ॿारियो जोत ॿारियो तुलसी माता जी मिटीअ जो रोज़ अगरि तिलक लॻायो वञे त बि ॾाढो फ़ाइदो थींदो आहे चओ जय श्री कृष्ण ताकी अंश देवलय गए तीन लोक महरो पत भय टिनी लोकनि में उहे ॿिज पोखिया विया कृष्ण कहे सतभामा जोग तुलसी उपजी इसी संजोग तुलसी कीअं पैदा थी कृष्ण भॻवान इहा कथा सतभामा खे ॿुधाई अति प्रीतम यह मेरी जानो सत कर इनकी उत्पत्ति मानो मूंखे तुलसी ॾाढी प्यारी आहे कृष्ण भॻवान चवनि था हे सतभामा इन करे मां तोखे तुलसीअ जी उत्पत्तीअ जी कथा ॿुधाई जिस घर तुलसी कियो निवास तहां सदा लक्ष्मी का वास जंहिंजे घर में तुलसी लॻी थी वञे उते लक्ष्मीअ जो निवास थींदो आहे
उते धन दौलत जी कमी न ईंदी आहे। तुलसी बन की पालन करे, कोट पितर ताके सब तरे। हरे कृष्ण। भाई चो राधे कृष्ण। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण धाम में जेके सेवादारी वेठा आहियो 5 बार चो जय श्री कृष्ण। हा भगवान सेवादारनि खे शक्ति ॾियनि जेके साध संगत जी सेवा था कनि, साध संगत जी आसीसा उन्हनि बचड़नि ते थिए, कृपा थिए भगवान जी। जेके इन कार्तिक जा सभु ॾींहं सिक सां हाज़िरी भरी अथऊं, तन मन ऐं धन सां शेवा था कनि, जिन सेविया पाया मान। तुलसी नाम मुझ मुखों उचारे, सो जन विष्णु लोक पग धारे। हरे तुलसी चओ, हरे तुलसी। हरे तुलसी कृष्ण तुलसी, राधे तुलसी। हा मंजरी संग जो प्रभु पहचाड़े, तिनको कभी अकाल न मारे। भगवान के तुलसी पत्र अर्पण करण वारे जी अकाल मृत्यु न थींदी आहे। और कर शीस श्रवण मह धरे, किए पाप तिह तुलसी हेरे। तुलसीअ खे सिर निवाइण वारे जा पाप नाश थी वेंदा आहिनि। तुलसी के डिगवे प्रजिमावे, सो भोजन हरि कर मह पावे। तुलसीअ जे अॻियां दान करण वारे जो दान भगवान हथ में स्वीकार कंदा आहिनि। तुलसीअ जे अॻियां ब्राह्मणनि खे भोजन कराइण वारे जो भोजन भगवान ख़ुशीअ सां स्वीकार कंदा आहिनि। तुलसी अस्तुत कहाँ बखानो, तुलसी महात्म मैं ही जानो। तुलसीअ जी महिमा सिर्फ़ मां ई ॼाणा थो। हा जो तुलसी डिगले पन देवे, सो जन मुकत पदार्थ लेवे। तुलसीअ जी सेवा करण वारे खे मुक्ति पदार्थ मिलंदो आहे। जल दिए सब पातक टारे, आप तरे और पित्र उधारे। जल ॾियण वारे जा सूतक पातक सभु लही वेंदा आहिनि। पाण त तरी वेंदो आहे, पंहिंजे पित्रनि खे बि तारे छॾींदो आहे। तुलसी के हैं बहुत फल, एक मुख कहे न जाए। हा तुलसी जा केतिरा ई फल आहिनि, साध संगत हिकु मुख सां वर्णन थी नथा सघनि। पुण्य फल धात्री विरख का, आत्म राम सुनाए। आंवले जो महात्म बि ॿुधाइनि था सतगुरु। धात्री विरख विष्णु का प्यारा जानिए। जेको विष्णु भगवान खे ॾाढो प्यारो आहे। अति उत्तम सब तरते प्रगट बखानिए। अति उत्तम आहे, सभिनी वणनि में उत्तम में सर्वोत्तम आहे। श्राद्ध कर्म जो धात्री छाया मह करे, श्राद्ध कर्म उन्हनि वण जे छांव में कयो वेंदो आहे। कोट पितर जो ताहि मुकत मह। किरोड़ी पित्र उन्हनि जा मुक्ति मार्ग ते वेंदा आहिनि। धात्री तुलसी मृत का, जल डारे स्नान। उन्हनि जी मिट्टी बि पंहिंजे शरीर ते लॻाइण सां स्नान महिल उन्हनि जी मिट्टीअ सां स्नान करण सां बि फल मिलंदो आहे। कोट जन्म के पाप सब, एक पल में खै जान। करोड़ी जन्मनि जा पाप हिकु पल में नाश थी वेंदा आहिनि। तुलसी धात्री डिग जो दीप जलावै। तुलसीअ जे अॻियां आंवले जे अॻियां जेके रोज़ ॾीओ ॿारनि था, जीवन मुक्त पदार्थ सो जन पावै। जीवन मुक्त थी वेंदा आहिनि उहे। चओ जय श्री कृष्ण। धात्री तुलसी समेत हर पह जो धरे। हरिय जे चरणनि में जेके इन्हनि जो पत्र फल अर्पण कनि था, बदन ताहि का निरख जम कंकर डरे। जमदूत उन्हनि जे वेझो न ईंदा आहिनि। तुलसी धात्री विरख में, हरि का वासा होए। इन्हनि वणनि में हरिय जो निवास आहे। चओ जय श्री कृष्ण। कीअं वणनि में भला निवास थींदो हरिय जो? हा वण खे असां त जड़ मञींदा आहियूं। अरे भगवान जो निवास त पत्थरनि में बि आहे।
पत्थर में भी भगवान जो निवास आ। अगर तुंहिंजी श्रद्धा सच्ची आ तो भगवान तो चवनि था तूने मूरत कहा मैं मूरतवान था। 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 तूने पत्थर कहा मैं भी पाषाण था। तूने पत्थर कहा मैं भी पाषाण था। ये तो अपने ही विश्वास की बात है। ये तो अपने ही विश्वास की बात है। धन्य जट ने बुलाया मैं झट आ गया। धन्य जग ने बुलाया मैं झट आ गया। भगवान चवंदा तुंहिंजे दिल में जेको प्यार आ, तुंहिंजे दिल में जेको विश्वास आ, अरे उन में ही त मां समायल आहियां। उहो विश्वास तूं पत्थर में रखंदे त मां पत्थर मां बि अची थो सघां। उहो विश्वास तूं वण में रखंदे त मां वण मां अची थो सघां। उहो विश्वास तूं अगर सतगुरु में रखंदे त मां तोखे सतगुरु में भी नजर ईंदो। धन्य भक्त की गाय हुई, जंहिं गाय के बछड़ो भी हुयो। गाय 4 किलो खीर एक टाइम ते ॾींदी हुई, 8 किलो खीर रोज ॾींदी हुई। पंडित खे ख़बर हुई। धनो भगत पंडित खे चए थो भगवान सां मूंखे ॾाढो प्रेम आहे, मूंखे भी भगवान ॾियो न, मां पंहिंजे घर रखां। चयसि भगवान ॾींदासीं, उन जे बदिले तूं छा ॾींदे? चई महाराज जेको चओ। चई तो वटि गांइ आहे न सुठी, खीर घणो ॾींदी आहे हिकु टाइम ते? 4 किलो। बछड़ी बि अथसि हिकु? हा बछड़ी बि अथसि। उहा गांइ ॾे, मां तोखे भगवान थो ॾियां, खणी वञ भगवान। अॻी भगवान जूं मूर्तियूं न ठहंदियूं हुयूं। भगवान सालीग्राम हूंदा हुया, ब्लू या डार्क कलर जे पत्थर वांगुरु गोल, उनखे चवंदा सालीग्राम। तव्हां अगरि न ॾिठो हुजे सालीग्राम त वेंकटेश मंदिर अथव धर्म अस्पताल सिम्स जे साम्हूं, उते भगवान सालीग्राम विराजमान अथव। कॾहिं वेंदव त दर्शन करे अचिजो। सिम्स हॉस्पिटल जे बिल्कुलु साम्हूं वेंकटेश मंदिर अथव, जेको तिरुपति बालाजीअ जो मंदिर आहे। उते भगवान सालीग्राम विराजमान अथव, एतिरो गोल। उहो कॾहिं दर्शन करे अचिजो वञो त। पंडित चयसि मां भगवान ॾियां तो। पंडित छा कयो? हिकिड़ो ओड़ो ई गोल पत्थर पियोसि घर में, उनखे सिंदूर विंदूर लॻाए, ईअं तिलक विलक लॻाए, चयसि हा भगवान वटि। गांइ खणी आयो वीचारो, गांइ पंडित खे ॾेई वियो, भगवान वठी वियो। चई भगवान खे छा छा करिणो पवंदो? चई भगवान खे रोज़ पूजा कजांइ, अगरबत्ती जलाइजांइ, भगवान खे भोग लॻाइजांइ। अच्छा, पोइ भगवान भोग लॻाईंदा? चई हा भगवान खे भोग लॻाइजांइ, पोइ खाइजांइ, ईअं न खाइजांइ। खणी आयो घर, भगवान खे भोग लॻाइण जी कोशिशि कयईं, अगरबत्ती ॿारियईं, भगवान त भोग लॻाइनि ई न। खीर कटोरी भरे करे रखियईं अॻियां, खीर कटोरी हथ में, खीर कटोरी हथ में, पीआरींदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम आयो। पीआरींदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम आयो। चूड़ा पाए नीअ जा, चूड़ा पाए ॾींहं जा, गुण ॻाईंदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम आयो। गुण ॻाईंदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम आयो। राम आयो श्याम आयो, राम आयो श्याम आयो, गायन जो गोपाल आयो। राम आयो श्याम आयो। भगवान काथे तो ॿुधे? केॾो बि राम आयो श्याम आयो करे, केॾो बि नचे, केॾो बि कुझु करे, भगवान काथे तो ॿुधे? धन्य भगत खे बि गुस्सो अची वियो। धन्य भगत बि छा कयो? तलवार खईं। कि सुबुह खां वेठो आहियां खीर जी कटोरी भरे, सुबुह खां वठी आहियां खीरनियूं मालपुड़ा तुंहिंजे अॻियां रखी, पूड़ियूं रखी, पकवान रखी। अरे जेको वणे खा, नथो वणे खीर त पूड़ियूं खा, पकोड़ा खा, कुछ त भोग लॻाए।
तुझे बदले में एडी बढ़िया गाय ॾिनी आहे, 8 किलो खीर रोज ॾींदी हुई। कुछ त कहा खाए तो या नथो खाए तलवार के, न त मां पाण खे तो हणा। भगवान प्रगट थिया, अरे अरे बी छा थो करे। भाकुर पातोसि, गले लगायोसि, ॾे पोइ त भगवान धीरे धीरे खाई 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 सभु खाई विया। कुछ ॾींहं घुमंदे घुमंदे धनो भगत उन मंदिर ॾांहुं वियो जंहिं पंडित गांइ वरिती हुयसि। त पंडित हेॾे होॾे मुंहुं करणु लॻो, भाई हे गांइ त मां हिन खां वरिती आहे, हाणे मतां वापसि न वठे, चए न खण पंहिंजो भगवान गांइ ॾे। पंडित हेॾे होॾे मुंहुं पियो करे त हे साओ करे होॾो पियो वञेसि, पंडित होॾे मुंहुं करे त धनो भगत अॻियां वञेसि, पेरी पयुसि, महाराज प्रणाम। ठीकु आहे धना, ठीकु आहे, हा ठाकुर ठीकु आहे, पूजा करें तो। चई छा साईं तव्हां ठाकुर ॾिनो, सफ़ा ॿिए सां जिद्दी निठर। अरे सिधाईअ सां सम्झण वारो ई न आहे, जॾहिं तलवार कढी तॾहिं सम्झो आहे। एॾो परेशान करे छॾियईं, 6 कलाक मां वेठोमांसि, तव्हां अलाए कीअं टिंगड़िंग टिंगड़िंग घंटी वॼाईंदा आहियो ऐं हिकदमि भोग लॻाए छॾींदो आहे, असांखे प्रसाद विराईंदा आहियो, उहो त ॿिए सां खाए ई न। 6 कलाक रुआरियो अथई, उन खां पोइ जॾहिं पाण खे मारियां पियो तॾहिं दया, हाणे त सिधो थी विया, हाणे त नेरनि अञा तयारी न थींदी आहे त अॻु में ई अची वेंदो आहे, चवंदो आहे धना जल्दी कर, बुख लॻी आहे। पंडित हैरान थी वियो, छा थो चए, हाणे त घर जा सभु कम बि कंदो आहे, ठाकुर त ॾाढो बढ़िया हिरी वियो आहे, पंहिंजो माण्हू थी वियो आहे। हाणे त कंहिं महिल मां आराम कंदो आहियां, चवंदो आहियां सॼो गायूं तूं चराया, मूंखे मज़ो नथो अचे, आराम कंदुमि। कथाऊं ॿुधी ॿुधी कार्तिक जूं थकी पियो आहियां, हाणे हफ़्तो खनि त काॾे निंड कयां, गायूं वायूं तूं चराया, खीर बि ॾुहंदो आहे, अरे छेणा बि थपींदो आहे। जेको कमु चएसि ठाकुर कंदो आहे, जो मांगे ठाकुर अपने ते, मांगे ठाकुर अपने ते, सोई सोई देवै, सोई सोई देवै। जेको कमु चएसि ठाकुर करे छॾींदो आहे। ठाकुर गाॾी हलाईंदो आहे, बैलगाॾी बि हलाईंदो आहे। हिकु ॾींहुं त बैल मरी वियो मुंहिंजो, हिकु बैल हुयो, हिकु पासे ठाकुर खेती कराई, पोइ मां जल्दी ॿिए ॾींहुं वठी आयुमि, मां भॼी न वञी, वरी ठाकुर अहिड़ो मिलियो आहे, सभु कम थो करे, अहिड़ो ठाकुर किथे मिलंदो। उहो त हर ॻाल्हि मञींदो आहे ठाकुर, त हाणे अहिड़ो सिधो थी वियो आहे, अहिड़ो सिधो थी वियो आहे ॼण गांइ, जीअं चएसि तीअं हा हा धना हा, जीअं मां चवांसि न तीअं अहिड़ो ठाकुर। बाक़ी हिकु ॾींहुं तंग कयईं, पहिरियों ॾींहुं, पर धमकीअ सां सिधो थी वियो। टेड़ी उंगलीअ सां घी निकिरंदो आहे महाराज, सिधी उंगलीअ सां घी नथो निकिरे। तूने पत्थर कहा मैं भी पाषाण था, तूने पत्थर कहा मैं भी पाषाण था, अरे तूने मूरत कहा मैं मूरतवान था, तूने मूरत कहा मैं मूरतवान था। ये तो अपने ही विश्वास की बात है, ये तो अपने ही विश्वास की बात है। अरे धन्य जट ने बुलाया मैं झट आ गया, धन्य जट ने बुलाया मैं झट आ गया। प्यार से प्यार है सीधी सी बात है, प्यार से प्यार है सीधी सी बात है। इश्क कब पूछता है कि क्या जात है, इश्क कब पूछता है कि क्या जात है। उतरा सागर में जो उसको मोती मिले, उतरा सागर में जो उसको मोती मिले। खोज की जिसने उसकी उसे पा लिया, खोज की उसने उसे पा लिया। नुक्ताची शंकावादी को मैं न मिला, नुक्ताची शंकावादी को मैं ना मिला।
मुझको तो भीलनी का भोलापन भा गया। मुझको तो भिलनी का भोलापन भा गया। भगवान चवंता जेके संसार में गलतियों कढंदा आहिनि ॿियनि जूं उन खे मां न मिलंदो आहियां। जेके ॿियनि जूं गलतियूं कढंदा रहंदा आहिनि भगवान चवनि था उन खे मां कॾहिं न मिलंदो आहियां, कॾहिं न मिलंदो आहियां, कॾहिं न मिलंदो। जेको पंहिंजी ग़लती कढे कि मूं में हीअ ग़लती आहे, मां में हीअ कमी आहे, उन ते मां कृपा कंदो आहियां। मूंखे भोला भाला भक्त वणंदा आहिनि, मूंखे सीधा साधा माण्हू, हू त केर बि हुजे उनखे उहो ई माण्हू वणंदो आहे जेको सरल हुजे, सीधो साधो हुजे। ज्यादा होशियारी वारो माण्हू त इंसान खे बि न वणंदो आहे, जेको बसि पंहिंजी वॾाई करे, बार बार पंहिंजी वॾाई करे, पंहिंजी प्रशंसा करे। उहो वणंदो? बिल्कुलु न वणंदो। उहो ई वणंदो हर कंहिंखे जंहिंमें भोलापन आहे, प्यार आहे, सिक आहे। भगवान चवनि था मूंखे भीलनीअ जा ॿीर पिया वणनि, धन्य भक्त जी उहा धमकियूं बि वणनि पयूं। तूं जंहिंमें श्रद्धा रखी आहे भगवान चवनि था मां तोखे उन मां ई दर्शन ॾींदुमि। चओ जय श्री कृष्ण। पोइ तूं कंहिंमें बि श्रद्धा रख, उहो तुंहिंजे दिलि जी भावना आहे। तूं कंहिं मां श्रद्धा रखी मूंखे पाइण थो चाहे। भगवान चवनि था मां त सभ में आहियां। तुलसीअ में कीअं न आहियां? तुलसीअ में बि आहियां, पिपल में बि आहियां, मां पत्थर में बि आहियां, मां संतन में बि आहियां। तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं जंहिंमें श्रद्धा रखंदे मां तोखे उन मां प्रगट थी ॾेखारींदुमि। तुंहिंजो प्यार, तुंहिंजी श्रद्धा, तुंहिंजी भावना ई तोखे भगवान सां मिलाईंदी। चओ जय श्री कृष्ण। तुलसी धात्री विरख में हरि का वासा होए, जो इनकी सेवा करे हरि पद पावे सो। संत त चवनि था भाई तुलसीअ में, आंवले में हरिय जो निवास अथव। जे तव्हां उन्हनि जी सेवा कंदव त तव्हांखे ज़रूर 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 फल मिलंदा। धात्री तुलसी उत्पत होई, आत्म राम सुनाई सोई। इहा उन्हनि जी उत्पत्तिअ जी कथा तव्हां ॿुधी? यही कथा जो सुने सुनावे, सो जन चार पदार्थ पावे। अॼोकी कथा जंहिं ॿुधी उनखे चार पदार्थ मिलंदा। चार पदार्थ कहिड़ा हूंदा आहिनि? धर्म, अर्थ, काम, मोक्ष। चओ धर्म, अर्थ, काम, मोक्ष। ये चार पदार्थ। चार पदार्थ जेको मांगे, चार पदार्थ जेको मांगे, सात जना की सेवा लागे। सात जना की सेवा लागे। जंहिंखे चार पदार्थ खपनि, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, उहो सेवा में लॻी वञे। हाणे सभु बीह करे प्रार्थना कयो। सुभाणे वरी ठीक समय ते अची वञिजो, कथा श्रवण कजो। जेके बाक़ी ॾींहं बचा आहिनि उहे सफल बणाइजो। प्रार्थना आख़िरी अरदास तव्हांखे सेवादारी दास प्रकाश चावला कराईंदा। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।